बाबा अल्लाह जे नाले अल्लाह तोखे ख़ुशि कंदो। अरे हलो हलो ख़ैरात था करो हलो हलो। वॾे जी ॻाल्हि जो दिलि में न कजे। वॾे जी कुझु तबियत ई सख़्तु आहे, इन लाइ आऊं तोखां माफ़ी थो घुरां। पर ज़िंदगीअ में उहो नेक कमु करे वञ जो आख़िरत में साईं तोखे कमु अचे। बास त कंहिंखे ख़ैरात ॾियण बि पसंदि न कंदो आहे। पोड़ी अम्मा अव्हां जे साकार जी मुंतज़र आहे, जंहिंजो हिन दुनिया में अल्लाह खां सवा को बि न आहे। हुकुम इलाही थींदो आहे न, तॾहिं वॾा वॾा शैतान बि हुन जे हुकुम जी तामील कंदा आहिनि।